मोरो ख़बर शामिल कजी थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सूरोज रिपोर्ट मुताबिक मोरो में 10 मुहर्रम उल हराम योम आशूरा ते मरकज़ी इमाम बारगाह मां ताबूत हज़रत इमाम हुसैन ऐं जुमला शबीह ते मुश्तमिल मातमी काफ़िलो हज़ारे अज़ादारनि या हुसैन जी सदाउनि सां कढियो वियो, जेको मुख़्तलिफ़ पिड़नि सैयद नेहरू शाह पिड़, सैयद आलम शाह पिड़ ऐं मां थींदो खुशहाल पीर खां थींदो मैजर चौक ते पहुतो, जिते ज़ोरदार ज़ंजीरनि गुर्ज़नि ऐं चाकुनि जो मातम कयो वियो, जंहिंमें समें मोमिनन ज़ख़्मी थिया, जिन खे तिबी इमदाद ॾिनो वई। बाद में जुलूस मातम ऐं नुआ जी सूरत में पीर बुखारी पिड़ खां थींदो शाही बाज़ार जे हुसैनी चौक ते पहुतो, जिते मजलिस शाम ग़रीबाम बर्पा कई वई, जंहिंखे प्रोफेसर अल्लामा हुसैन मुस्तफ़ा ज़ैम्बी ख़िताब कयो। बाद में मातमी जुलूस नुहन ऐं मातम जी सूरत में शाही बाज़ार खां सखी इब्राहिम शाह पिड़ तां थींदो मरकज़ी इमाम बारगाह पहुतो, जिते लंगर न्याज़ खारायो वियो। पुलिस जा समें पुलिस अमलदार काफ़िले सां गॾु हुआ, जॾहिं त मोरो पुलिस समेत अमलदार स्काउट्स ऐं मोरो बॉय स्काउट्स ओपन ग्रुप मोरो जा स्काउट्स पिणु काफ़िले सां गॾु हुआ।